अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं इहो हो असांजो दलील जेको असां इब्राहिम खे संदसि क़ौम जे मुक़ाबले में अता कयो हो। असीं जंहिंखे चाहींदा आहियूं उन्हीअ जा दर्जा बुलंद कंदा आहियूं। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तुंहिंजो रब निहायती दानाव ऐं हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं असां खेसि यानी इब्राहिम खे इसहाक ऐं याकूब बख़्शे ॾिना ऐं मिड़नी खे हिदायत वारो कयोसूं। इहा ई सिधी वाट उन खां अॻु नूह अलैहिस्सलाम खे बि ॾेखारी हुईसूं। ऐं उन्हीअ जी नस्ल मां यानी इब्राहिम मां असां दाऊद, सुलेमान, अयूब, यूसुफ, मूसा ऐं हारून खे बि हिदायत वारो कयो हो। अहिड़ीअ तरह असीं मोहसिननि नेकोकारनि खे बदिलो ॾींदा आहियूं। ऐं ज़करिया, यहया, ईसा ऐं इलियास खे बि इहे सभु सालिह ॿारनि मां हुआ। ऐं इस्माइल, यस, यूनुस ऐं लूत खे बि उन्हनि मां हर हिक खे असां संदसि ज़माने में सारे जहान वारनि ते फज़ीलत ऐं बरतरी बख़्शी। तंहिंखां सवाइ संदसि अबनि ॾाॾनि ऐं संदन औलाद ऐं संदन भाइरनि मां किन खे चूंडियोसूं ऐं उन्हनि खे सिधी राह ॾांहुं हिदायत रहनुमाई कईसूं। उहा ई अल्लाह जी रहनुमाई आहे। पंहिंजे ॿारनि में जंहिंखे वणेसि तंहिंखे उहा राह वठाए थो। ऐं जेकॾहिं उहे रसूल ऐं अनबिया बि शिरक कनि हा त सारी कई कमाई चट थी वञे हा। उहे माण्हू हुआ जिन खे असां किताब, हिकमत, दानाई ऐं नबूअत अता कई हुई। पोइ जेकॾहिं इहे मुशरिक ऐं काफ़िर क़ुरान ऐं नबूअत जो इनकार कनि था त असां ईंदड़ नस्लुनि मां अहिड़ी क़ौम तयार कई आहे जेका उन्हनि ॻाल्हियुनि जो इनकार न कंदी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे उहे उलुल अज़म पैगंबर हुआ जिन खे अल्लाह हक़ जी राह ॾेखारी हुई। बस तूं बि उन्हनि जी हिदायत जी पैरवी कर ऐं चओ त मां उन तबलीग ऐं दावत ते अव्हां खां को अजूरो नथो घुरां। ऐं ही क़ुरान त सभिनी जहाननि वारनि लाइ ख़ासि नसीहत आहे।